लाइव सिकंदर अली जतोई साहब पहुंची वियो आहे दोस्तनि सां गॾु। कुछ देर में अहम मशावरत हिते शुरू थियण वारी आहे। हींअर मशावरती इजलास पेट्रोल जो हिते थोड़ी देर में शुरू थींदो। असांजे दोस्तनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। रोशन मशवरी इन समूरे प्रोग्राम जो मेज़बान आहे, जेको आयल दोस्तनि खे भली क़ाबिल जो डॉक्टर अब्दुल जब्बार खोसो तव्हांखे ॾिसण में अचे पियो। रोशन मशवरी जेको अॼु हिते मेज़बान आहे अॼु प्रोग्राम जो, जंहिंजी मेज़बानी हेठि अॼु इहो मशावरती इजलास थोड़ी देर में शुरू थियण वारो आहे। तव्हां ॾिसी सघो था त हींअर दोस्त हिक ॿिए सां मिली रहिया आहिनि। मुलाक़ातनि जो सिलसिलो जारी आहे ऐं थोड़ी देर में मशावरती इजलास शुरू थी वेंदो। पेटेला भॻवान आई शफ़ी मोहम्मद सठियो, पेटेला भॻवान सिकंदर अली जतोई, पेटेला भॻवान अब्दुल जब्बार खोसो ऐं असांजो सत्स अतीकुर रहमान सोलंकी जेको असांजो तमामु बहितरीन दोस्त आहे। सत्स जो सथ खे सेड़नि में साईं जो वॾो किरदारु आहे ऐं हाजिर सियाल ज़िले लाड़काने जे सदर ते पहुतो आहे। हाणे तव्हां ॾेखारींदो हलां अज़ीज़ मोतीवाला जेको हिन वक़्तु मौजूदु आहे ऐं जेको मेज़बानी बि करे ऐं तव्हांखे ॾेखारींदो हलां दोस्तनि खे कुर्सियुनि ते विहारनि पिया त दोस्त कुर्सियुनि ते विहारे सिलसिलेवार हाणे सिकंदर अली जतोई साहब खे ऐं हाजी शफ़ी खे मेज़बान वारनि जी कुर्सियुनि ते विहारे पियो वञे ऐं तव्हांखे ॾेखारींदा हलूं था मशावरती इजलास थोड़ी देर में शुरू थी वेंदो। त हींअर ज़िले जा कुझु सदर साहिबान हिते वेही रहिया आहिनि। त इन वक़्तु अतीकुर रहमान सोलंकी खे बि मेज़बानी वारी सीट ते विहारे वियो आहे ऐं त उन खां पोइ त जीअं जीअं त थोड़ी देरि खां पोइ इजलास शुरू थींदो। वधीक इजलास जी कार्रवाई तव्हांखे ॾेखारींदा रहंदासीं ऐं लाइव अपडेट बि ॾींदा रहंदासीं। आऊं आहियां आरिफ कुरैशी। अॼु हाजी शफ़ी सठियो ऐं दोस्तनि जो अहम मशावरती इजलास जिते पूरे सिंध जी नज़रों ईंदो आहे त खुतल आहिनि। उहो इजलास थोड़ी देरि में शुरू थियण वारो आहे। जीअं इजलास शुरू थींदो तव्हांखे असीं लाइव अपडेट ॾींदासीं। असांजा ज़िले जो सदर ज़फ़र हाफ़िज़ साहब, साईं मुमताज़ साहब ऐं साईं कयूम शेख साहब जनरल सेक्रेटरी प्रेस कॉन्फ्रेंस ते तव्हां सभिनी दोस्तनि जी ख़बर हूंदी 22 तारीख़ ते कराची एफ़ आहे। उस्ताद जे मसइले जे बारे में तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा ख़बर आहे जो असां सोशल मीडिया ते बि रखंदा आहिनि। चार्टर ऑफ जुमाने में भी सब शिव रखियल मो प्रेस कॉन्फ्रेंस के साइन पे तकल यही मसला सागे है जेके एजेंडा में है जे चार्टर ऑफ जुमाने में गवर्नमेंट के असा मोकलिया वन मो साइंस के अंदर के जोड़ी गुजारिश के तसे छोनो पानी 20 तारीख ते पंजा जेके दोस्त ज़िंदगी सदर ने पंज जेके चंद हमदर्द उते भी ऐं उन खां पोइ उते 5 बजे वही जनरल प्रेस कॉन्फ्रेंस करी जो सदन आहे सुठो हिकिड़ो तासुर हुई थो ऐं उन खां पोइ मोहम्मद अली शहर नौजवान उस्ताद आहे। जॾहिं असां बदशाह में साईं सिकंदर ऐलान कयो हो त साईं मोहम्मद अली शहर बि उते नांग मार्च बि मूंसां गॾु मौजूदु हुयो। साईं सिकंदर पर 22 तारीख़ कराची एहतिजाज जो सदन हुयो उन साईं वो उन खां पोइ वरी साईं मोहम्मद अली शहर साहब मूंखे फ़ोन कई 4-5 ॾींहं पहिरीं छॾी त असां मुंहिंजी मदद कर ऐं घोर जी कमो खे लगातार लाग मार्च करियां। मुंहिंजो मूंखे जो उस्ताद तक वादन मूंखे राय कनि सभु सेट वो साईं खे चयो त इहे त गल जो बि ॻाल्हि आहे कार ते कमु ई छॾे नथो था जेके ॾींहुं माण्हू भलाई थो हिकिड़ो माण्हू तोखे कीअं सुञाणे थो हिकिड़ी गाॾीअ जो छा करे हफ़्तो साल जे 500 गाॾी हुजे त पोइ त ठीकु आहे बकाया हिकिड़ी गाॾी वारा त तूं हले माण्हू कंदा नी जी मुंहिंजो ॻाल्हि जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो रफ़ीक ख़ासि क्लिनिक ते मौजूदु आहे, बच्चल ख़ासि क्लिनिक आहे, सुलेमान राजपर आहे, अख्तर नवाज़ कुरैशी आहे ऐं अमीर बख्श बुरगड़ी
गुलाम महबूब भुट्टो, सैयद मुमताज़ शाह, बादल दल, मोहम्मद सुमरो, हजन सियाल, शेर मोहम्मद साहब ऐं ॿिया बाक़ी जा दोस्त हिते मौजूदु आहिनि। तिरवत दोस्तनि जो वॾो अंग हिते मौजूदु आहे ऐं मशावरती इजलास थोरी देरि में शुरू थियण वारो आहे। जीअं शुरू थींदो मशावरती इजलास आउं तव्हांखे लाइव अपडेट ॿुधाईंदुसि। मशावरती इजलास पेटल जी मौजूदा सूरत हाल मुताबिक़ सिकंदर अली जीतो साहिब तरफ़ां जेको ऐलान